बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी लाहौर में भी इलेक्शन ला तैयार आहियां। हू त मैदान में लही चुका आहिनि। नून लीग जो उम्मीदवार केरु आहे? लाहौर में वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इलेक्शन खां भॼण मुस्लिम लीग नून जी आदत आहे। नून लीग चाहे या न चाहे पर आम चूंडूं 8 फरवरी ते ही थींदियूं। हुन जो त हू मैदान में लही चुका आहिनि। कंहिंखे ख़बर ई नाहे त मुस्लिम लीग नून जा उम्मीदवार कहिड़ा आहिनि। खेसि बि का ॼाण नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू कंहिंखां डिॼण या घबराइण वारा न आहिनि। पीपी ॼमी मुक़ाबिलो कंदी। लाहौर भुट्टो जो आहे ऐं हमेशह रहंदो। पीपी चेयरमैन चयो त पीपीअ खे अवामी ख़िदमत ते यकीन आहे। 3 लख घरनि जो वाइदो पूरो करण लाइ अवाम खे तीर ते ठपो हणणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर आज़म थियो त सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में बि इज़ाफ़ो कंदो। इख़्तिलाफ़ विसारे 1 महीनो सख़्त जिदोजहद करणी आहे। हू पोइते हटण या घबराइण वारा न आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।